कमाल करे बस बस और हेठ करेगा ना हेठ बड़े आवाज ॻाल्हाइण वारी जी रोवल ज़बान ककड़े मां कढी छॾींदो आहे। सावल खान तुंहिंजी भेण असांजे घर जी इज़त आहे, उनजो सुठो ऐं बुरो असां सोचींदासीं। तव्हां अदा कयो उनजो रिश्तो ॾिनो, बसि हाणे तव्हांजो रिश्तो ख़तमु थी चुको आहे। पोइ हाणे हुनजी वकालत करण लाइ छो आया आहियो? राहुल खान मूं सोचियो हो त हिन मसइले खे वेही पंहिंजा पाण में प्यार मोहबत सां वेही हल कंदासीं। अदीअ जो सां रिश्तो थियल हो सो हिन दुनिया मां वियो, ॿियो वरी पहुतो पंहिंजे ख़ाल खे हक़ीक़ी खे। हाणे जेका भेण मुंहिंजी तव्हांजे घर में रहे थी, तव्हां सभु उन्ही जे लाइ गैर मुहरम आहियो ऐं मुंहिंजी गैरत कॾहिं बि इहो गवारा न कंदी त को मुंहिंजी भेण कंहिं गैर मर्दनि जे विच में रहे। ॻाल्हाई किथे पियो सावल खान, किथे पियो ॻाल्हाई? छा असां एतिरा बेग़ैरत आहियूं जो पंहिंजे भाउ जी इज़त जी हिफ़ाज़त नथा करे सघूं? उहा रिश्ते में मुंहिंजी भाॼाई थी लॻे, हाणे तो जीअं उहो बि मुंहिंजी भेण आहे। राहुल खान हिकु ॻाल्हि चङे नमूने सम्झी छॾ त मुंहं सां भेण चवणु ऐं भेण हुजणु ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। सावल खान तव्हांजो मक़सदु छा आहे? तव्हां आख़िर चवणु छा था चाहियो? सिधी ॻाल्हि आहे, मां चाहियां थो त मुंहिंजी भेण हाणे तव्हां खां अलॻि रहे ऐं हुनजो जेको हक़ु तव्हां ते लॻे थो उहो तव्हां वंडे विराए हुनजे हवाले थिए। जीअं हुनखे मिलियल मिल्कियत ते तव्हां या छो कंदा? और हेठ करेगा ना हेठ बड़े आवाज ॻाल्हाइण वारी जी रोवल ज़बान ककड़े मां कढी छॾींदो आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।